هادي بعده اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها وكل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي أعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إن الذين اتقوا إذا مسهم طائف من الشيطان تذكروا فإذا هم فيه مبصرون असाई तव्हां वॾे हिकिड़े अकुल ऐं दिमाग़ वारा माण्हू आहियूं सम्झूं था त बुरो अॻिलो माण्हू आहे ख़राब ॿियो माण्हू आहे ऐं बहितर आहियां अॻिले जी फ़िक्र आहे उनखे ॾाढी अगले माण्हूअ जी हिनखे ॾाढी चिंता ऐं फ़िक्र आहे त इहो शल सुधरी वञे ऐं पंहिंजो हुनखे फ़िक्र कोन्हे पंहिंजा ॾार वढिया पिया आहिनि ऐं ॿिए जे सुधारण जे लाइ कोशिशि करे पियो पाण केतिरो क़सूरवार आहे उनजो फ़िक्र कोन्हे हुअण त ईअं घुरिजे ॿिए जे फ़िक्र खां पहिरीं पंहिंजे नफ़्स जो फ़िक्र कजे त मूं में ग़लतियूं खोड़ थी वियूं आहिनि मूं में कोताहियूं कमज़ोरियूं खोड़ थी वियूं आहिनि हाणे इन जी आऊं बख़्शिश घुरां इहा भले माण्हू जी निशानी आहे इहो सुठो कमु कंदो आहे माण्हू सुठो माण्हू जेको फ़ौरन पंहिंजो तदारक करे फ़ौरन पंहिंजे नफ़्स खे झंझोड़े त तूं ॾाढो ग़लति रस्ते ते वञी पियो सुधार पाण खे ग़लती नाफ़रमानी आदम अलैहिस्सलाम खां बि थी शैतान खां बि ग़लती थी शैतान खां बि ग़लती थी नाफ़रमानी शैतान बि कई क़ुर तो फरमाए फ़असा आदम रब्बहू आदम बि नाफ़रमानी कई ॾोह ॿिन्ही जो थियो शैतान बि ग़लती कई आदम अलैहिस्सलाम पंहिंजे ग़लती ते यकदमि नादिम थियो यकदमि पिशेमान थियो फ़ताब अलैहि यकदमि तौबा कई अल्लाह उनखे माफ़ करे छॾियो ऐं हुन पासे शैतान ग़लती त कई पर उन ॻाल्हि ते मुसिर थी बीठो ॼमी बीह रहियो त इहा का ग़लती थोरी आहे अना ख़ैर मिनो ख़लक़तनी मिन नारियूं व ख़लक़तहू मिन तीन ऐं सजदो इन करे कोन पियो कयां त हीअ मिटी जी पैदाश आहे बाह जी पैदाश आहे उनखे सजदो कोन कंदुसि ॼमी बीह रहियो ज़िद्दी थी बीह रहियो त आऊं ग़लति ई
मसलो इते पैदा थे तो असा इंसान भी गलती कयूं था पर गलती ते जमियो भी होता रहो माफ़ी ऐं तलाफ़ी करण जी असांखे का कोशिश कान्हे का आदम अलैहिस्सलाम यकदम अल्लाह का माफ़ी वरती अल्लाह उनखे माफ़ करे छॾियो छो त इहा मोमिन जी सिफ़त आहे फरमाए इन्नल लज़ीना तक़ौ इज़ा मस्सहुम ताइफुम मिनश शैतानि तज़क्करू फ़इज़ा हुम मुबसिरून फरमाए उहे मुत्तकी ऐं परहेज़गार माण्हू जिन माण्हू खे शैतान जे तरफ़ां को मस पैदा थींदो आहे शैतान को छोए विसवसा विझणु शुरू करे छॾींदो आहे तज़क्करू हिकदमि हू अल्लाह खे यादि करणु शुरू करे छॾींदा आहिनि हिकदमि तौबा करण जे तरफ़ हलिया वेंदा आहिनि फ़इज़ा हुम मुबसिरून हू यकदमि अखियूं पटे पंहिंजे रस्ते जी निगाह जे तरफ़ ॾिसंदा आहिनि घणाई मूंखां ग़लती त कान थी वई आहे यकदमि हू सोच में पइजी वेंदा आहिनि यानी जेकॾहिं इंसान खां ग़लती थी थी वञे को कोताही थियो थी वञे त मोमिन माण्हुनि जी इहा हिकिड़ी अलामत ऐं निशानी आहे त हू यकदमि छा कंदो आहे अखियूं पटींदो आहे ऐं पंहिंजे रस्ते जे तरफ़ निगाह कंदो आहे त यार मूंखां हीअ ग़लती थी वई आहे ऐं तौबा करे विझां जनाब सैयदना आदम अलैहिस्सलाम अल्लाह का दुआ घुरी वरिती रब्बना ज़लमना अनफुसना व लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन रब्बा सलामु असां पंहिंजे जान मथां ज़ुल्म कयो आहे अगर तू न माफ़ कयो त खासारे वारा बणी वेंदासीं अंदाज़ो कयो त जनाब सैयदना आदम अलैहिस्सलाम अल्लाह का तौबा घुरी वरिती अल्लाह रब्बुल आलमीन जे अॻियां पंहिंजी निबड़त करे वरिती अल्लाह उनखे माफ़ करे छॾियो हुन पासे शैतान पंहिंजो ज़िद ई पी रहियो गुनाह जे मथां अल्लाह फरमाए इन्ना अलैका लानती इला यौमिद्दीन क़यामत ताईं तुंहिंजे मथां लानत हूंदी माना मोमिन माण्हू जी इहा निशानी आहे त हुनखे का तकलीफ़ पहुचे थी हू यकदमि अल्लाह जे तरफ़ रुजू कंदो आहे त असां निमाज़ूं पढ़ूं पिया रोज़ा रखूं पिया क़ुर पढ़ूं पिया हाणे असां सम्झूं था असीं आज़ादु आहियूं गुनाह खां बि पाक थी वियासीं सभु कुझु बहितर थी वियासीं पर हुन यार खां असीं चौका कोन आहियूं शैतान खां असां ख़बरदार कोन आहियूं निमाज़ पढ़ूं पिया 5 टाइम ॾाढी सुठी तलावत बि कयूं था सभु कुझु कयूं था पर थोरो अंदरां खोले हमरा खे ॾिसो बाज़ार में ॾिसो ॿाहिरि ॾिसो हलंदे वेहंदे हुनखे ॾिसो ॻाल्हाइण में ॾिसो त हमरा शैतान जो पूरी ज़ोर हुनजे मथां लॻो पियो आहे ऐं शैतानियत बिल्कुलु न ज़ाहिर हूंदी ومن يكن الشيطان له قرينا فساء قرينا फरमाए जो शैतान करीन थी वियो दोस्त बणिजी वियो पोइ बुरो आहे हुनजो दोस्त यार तुंहिंजो तमामु वॾो बुरो बणिजी वेंदो आहे जंहिंजी बुरे सां यारी थी यकीनन तव्हां सम्झो त बुरो माण्हू बणिबो आहे ऐं अल्लाह रब्बुल आलमीन केतिरे क़दर असांखे आगाह करे थो त शैतान खां बचिजो शैतान खां चौकबंद रहिजो शैतान घणे जा कम लाथा आहिनि इन जो हाणे निमाज़ी इंसान बणियो त शैतान खां भॼी वेंदो शैतान जो ज़ोर लाइ चङे माण्हू थिए थो हू माण्हू त हू ई हुन जा आहिनि बुरा माण्हू बेनिमाज़ी सम्झो या उहे त हूअं ई उन जा आहिनि पर जेकॾहिं चङा माण्हू आहिनि चङनि माण्हुनि जे मथां वधीक ज़ोर लॻाए थो शैतान वधीक ज़ोर थो लॻाए जनाब सैयदना मूसा अलैहिस्सलाम ये वने को हमरा विड़े पियो बेडी सा ॿिया वरी साॻिया विड़नि पिया फवकज़ो मूसा फकज़ाले यकदमि मूसा अलैहिस्सलाम लॻे भूकई त हमरा त घर मरी पियो इन्नहु मिन अमल शैतान मूसा अलैहिस्सलाम चई तो बड़ाई गलती त करे वेंदी शैतान जे तरफ़ां आहे ही अमल शैतान जे तरफ़ां मूंखां गलती थी वई मोमिन जो कमाए यकदमि तौबा करणु गलती थी वई हाणे हुनखे ज़मीन बि उन गलती जे मथां यकदमि तौबा करे
जनाब सैयदना मूसा अलैहिस्सलाम का गलती थी वने थी पर मूसा अलैहिस्सलाम यकदम फौरन अल्लाह जी का रुजू करे तो काल रब्बिग़फिरली, ए अल्लाह तू मुझे माफ करना अता फरमा जा। अल्लाह यकदम उनके माफ अता फरमा छो। यानी अल्लाह रब ये न समझे दे हाँ नमाजी बणजी वियो आहियां हाँ मूंखे शैतान कुछ कोन करे सघंदो न। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शैतान खां हर हंध इंसान के होशियार रखण जी तो तलकीन कई आहे। इन्नहु अदुव्वुम मुज़िल्लुम मुबीन, फरमाए शैतान तव्हां जो गुमराह दुश्मन अथव। हिकिड़ो त खाली दुश्मन हूंदो आहे पर फरमाए जो तव्हां जो गुमराह दुश्मन आहे त शैतान अथव। जनाब सैयदना अली रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजी औलाद खे शैतान खां नफ़रत ॾियारींदा हुआ त शैतान तव्हांजो वॾो दुश्मन, तव्हांजो ख़्यालु कजो। औलाद के चवंदा कुल आमनतु बिल्लाहि व कफरतु बित्तागूत, चओ त अल्लाह ते ईमान आणिया तो एक तागूत दी आऊं इनकार दो कया। यानी नफ़रत ॾियारींदा शैतान खां। छो त शैतान जी वॾी कोशिशि हूंदी आहे त सभ खां पहिरीं माण्हुनि खे फिटाइण जी वॾी कोशिशि कंदो आहे। नमाज़ी माण्हुनि खे बेनमाज़ी बणाईंदो आहे ऐं जेके पाण में ठहियल आहिनि उन्हनि खे जुदा कंदो आहे। तव्हां अंदाज़ो कयो जनाब सैयदना यूसुफ अलैहिस्सलाम खे पंहिंजे पीउ छा चयो हुयो? या बुनैया ला तक़ुस रुयाका अला इख़्वतिका फयकीदू लक कैदा इन्न शैतान लिल इंसानि अदुव्वुम मुबीन। पर पुट ॻाल्हि ॿुध, तूं ख्वाब त ॿुधायो आहे पर इन ख्वाब न ॿुधा जा भाइरनि खे मता हसद तोसां करे वजन को कीनू करे वजन। इन शैतान लिल इंसानि अदुव्वुम मुबीन, पर मैं शैतान असांजो पधरो दुश्मन अथव। मालूम छा थियो नबी जे मथां बि शैतान भलनि माण्हुनि खे बि शैतान कब्ज़ो करे थो। शैतान हमलो करे पियो भलनि माण्हुनि जे मथां बि। ऐं न ॼाण मौलवी जे मथां बि हमलो, शैतान जो हाफ़िज़ जे मथां बि हमलो। इन त वॾो ज़ोर लॻाईंदो आहे त इन्हनि खे त गुमराह कयां पहिरीं, इन्हनि खां ग़लती कराए वेठा, हाफ़िज़ खां ग़लती करायां, मौलवियुनि खां ग़लती करायां। माना ईअं न सम्झिजे त आऊं हाणे पको मुबैद बणिजी वेंदे हाणे शैतान मूंखां डिॼे थो, शैतान मूंखे कुझु कोन करे सघंदो। न, कोशिशि हमेशह यादि रखजां शैतान तोखे केॾी महिल बि मारे सघे। पर जनाब सैयदना यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजी भाउनि खे का ॻाल्हि कोन बि ॿुधाए, कुझु बि पंहिंजे भाउनि खे कोन ॿुधाए थो। हता जो भाइरनि जे अंदरि त हसद पैदा थी वियो। पर जनाब सैयदना यूसुफ अलैहिस्सलाम किथां तकलीफ़ूं खाईंदो किथे पहुतो। अन्नज़ग़ शैतानु बैनी व बैन इख़्वती इन्न रब्बी लतीफ़ुन लिमा यशा। बेशक शैतान मुझे भाइरनि ऐं मुझे विच में इहो निज़ाम पैदा कयो, झेड़ो पैदा करे छॾियो, नफ़रत पैदा करे छॾी हुई। पर जनाब सैयदना यूसुफ अलैहिस्सलाम को फ़िक्र कोन थो करे। छो त हुन माण्हुनि खे यूसुफ अलैहिस्सलाम इन जो हाणे वॾो बादशाह बणिजी वियुसि, हाणे मुंहिंजा भाइर मुंहिंजे साम्हूं अची विया, मूंखे सजदो कयूं, हाणे ॼा घुटिया पोयूं पलाद वठां न। असां वटि बि आहे न को माण्हू ईंदो आहे त पोयूं सभु पलाद हुन खां वठंदा आहियूं, पोयूं सभु कसरूं कढंदा आहियूं। पर यूसुफ अलैहिस्सलाम बादशाह बणिजी वियो ऐं मौक़ियो पियो, भाइर साम्हूं आहिनि, उन्हनि जे मथां ज़ुल्म पोयां सभु यादि हुया। पर सभु भाइरनि खे ओॾी महिल पंहिंजे भाइरनि खे माफ़ करे थो, अल्लाह खां दुआ करे थो। फातिर समावात वल अर्द वली फिद दुनिया वल आखिरह तवफ़नी मुस्लिमन वल्हक़नी बिस्सालिहीन। अल्लाह ये असांजे विच में जेका नफ़रत हुई आहे शैतान जे तरफ़ां वॾी नफ़रत हुई। पर अल्लाह हाणे मुंहिंजी आहे तोखां दुआ आहे जे टाइम जे अंदरि तूं असांखे मारी उन टाइम ते मुस्लमान थी मारजा ऐं सालिहीन सां इल्हाक़ अता फरमाइजा। तव्हां अंदाज़ो कयो त अल्लाह रब्बुल आलमीन केतिरे क़दुरु इंसान खे ख़बरदार कयो आहे त ईअं न सम्झिजे त आऊं हाणे बहितर थी त मूंखे हाणे कुझु कोन थींदो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था जेको माण्हू घरां निकिरे थो
घरा मस्जिद में दाखिल थे तो फरमाए दुआ पढ़े तो शैतान मखा दूर वञे थो। फरमाए औज़ु बिल्लाहिल अज़ीम बिवजिल करीम सुल्तानिल कदीम मिनश शैतानिर रजीम। जो इहा दुआ पढ़ी मस्जिद में दाखिल थे तो शैतान जो अॼु ॾींहुं तूं मूंखां हिफ़ाज़त में अची वएं। शैतान कमज़ोर थी वेंदो आहे। अच्छा शैतान दिलेर केॾी महिल थिए थो? असां हुनखे दिलेर कंदा आहियूं। शैतान कमज़ोर आहे, कुझु कोन्हे शैतान में। नबी अलैहिस्सलाम जिन इरशाद फरमाइनि था कीलू फ़िन शैतान ला तकील। शैतान खे कमज़ोर करणो आहे न तव्हांखे। मंझंदि जो तव्हां केलूलो कंदा कयो, मंझंदि जो तव्हां थोरी निंड कंदा कयो, शैतान कमज़ोर थिए थो हुन में। शैतान केलूलो कोन करे, शैतान मंझंदि जी निंड कोन थो करे, पर तव्हां निंड कंदा कयो। अक्सर जिन्नात जा मरीज़ अचनि था, शैतान जी इहे कहाणी हुजे त असां इन माण्हू खां तमामु लहरायूं था जेको मंझंदि जी निंड करे थो। माना एॾी कुवत आहे इन मंझंदि जी निंड। अलाह सुभाणे इहा निंड कंदा हुया। असां शैतान खे केॾो मथे चाढ़े छॾियो आहे। वज़न खां असां हुनखे मथे नबी अलैहिस्सलाम वञनि पिया त हिकिड़े माण्हू जी सोटी किरी पई त हुन या कुझु गाह ॾेई वधी त तई से शैतान बर्बाद थिए। नबी अलैहिस्सलाम में फरमाइनि था तो शैतान खे तो वधाए छॾियो। शैतान खे गाह ॾियण जो कमु कहिड़ो तुंहिंजो? गाह तोखे शैतान खे कोन ॾियणी। शैतान खे तव्हां गाॾियूं ॾियो था, हू शैतान अञा मथे थींदो वञे थो। हता जो तव्हांजा जीअं घर ई वॾा घर थी वेंदा आहिनि, ईअं घरनि जे मानंद बणिजी वेंदो आहे, वॾो बणिजी वेंदो आहे। पर जेॾी महिल तव्हांजी का शइ किरी पवे, तव्हां बिस्मिल्लाह पढ़ो, तसागर शैतान तमामु नंढड़ो बणिजी वेंदो आहे। हतसीर हता मिसल दबाब मखि जेतिरो नंढड़ो बणिजी वेंदो आहे, कमज़ोर बणिजी वेंदो आहे। तव्हांजी का शइ किरी पवे यकदमि बिस्मिल्लाह करे खणो, शैतान कमज़ोर बणिजी वेंदो आहे। का शइ ढही पवे यकदमि बिस्मिल्लाह चवो, बिस्मिल्लाह खां तव्हां कमु वठो, शैतान कमज़ोर बणिजी वेंदो आहे। असां ठोकींदा आहियूं लानत, जेकॾहिं ठुकरियासीं तॾहिं बि लानत, जेकॾहिं को मसइलो पैदा थियो तॾहिं बि लानतूं शैतान जे मथां ॻाल्हियूं। शैतान में मज़बूत थिए थो। मोमिन जो इहो कमु आहे जेॾी महिल शैतान जे तरफ़ां हुनखे का मस पहुचे थी, का तकलीफ़, का ॾुखियाई, का बीमारी पहुचे थी, हू यकदमि अलाह जो ज़िक्र करणु शुरू करे थो, अलाह खे यादि करणु शुरू करे थो। फरमाए हुनजी उहा शइ ख़तमु थी वञे थी। ऐं अलाह रब्बुल आलमीन एतिरो इंसान सां मोहब्बत करे थो। अना यदुल्लज़ी यब्तशु बिहा वरजुलुल्लज़ी यमशी बिहा। अल्लाह फरमाए थो एॾो इहो बंदो मूंखे वणी वञे थो जेको इस्तग़फ़ार करे थो, अल्लाह खां माफ़ी तारीफ़ी करे थो। फरमाए आउं हुनजा हथ थी पवंदा जंहिंसां हू पकड़ींदो आहियां, जंहिंसां आउं हुनजा पेर थी वेंदो आहे जंहिंसां हू हलंदो आहे। माना एॾो इंसान खे वणी वेंदो आहे। मग़रूर न थियो, न इबादत में मग़रूरी कयो त मूं हाणे फजर बि जमा सां पढ़ा थो, सभई टाइम जमा सां पढ़ा थो, हाणे विच ते पिया थो, ॿिया सभु हिंदू थी विया, सभु मुंहिंजे अॻियां कुझु बि कोन्हे। तूं ढिज पंहिंजी इबादत में अलाह जे रसूल वजीलू न ढिजंदा हुया, दिलियूं हुनजूं कांपंदियूं हुयूं। इबादत करण जे बावजूदि, सॼी राति नमाज़ पढ़ण जे बावजूदि, रोज़ा रखण जे बावजूदि, हेॾियूं वॾियूं वॾियूं सहाबा क़ुर्बानियूं ॾियण जे बावजूदि, क़ुलूबुहुम वजिलत, दिलियूं हुनजूं ढिजंदियूं हुयूं, ख़बर न आहे छा थींदो। एॾो ढिजे डपो हूंदो हुनखे। असांखे पंहिंजी इबादत में फ़ख़ुरु। अब्दुल्ला दिलाना रोइनि पिया। को माण्हू आयो त साईं तव्हां छाजे करे रोए पिया? रसूल सल्लल्लाहु फरमायो त तव्हां जन्नती आहियो। चए थो आहियां त जन्नती, लेकिन अल्लाह रब्बुल आलमीन क़यामत जी हाणे हिकिड़ी मुठ जन्नत में छुड़ाए त ॿी जहन्नम में, ऐं ख़बर न आहे कहिड़ी मुठ। माना एॾो फ़िक्र हुनखे ॾेई छॾियो। इन मग़रूरी इन शइ घणनि खे बर्बाद करे छॾियो, घणनि आबिदनि जा कम लाइ छॾिया, घणनि आलमनि खे विञाए छॾियो। पर जेको माण्हू अल्लाह खे यादि करे थो, यकदमि पंहिंजूं अखियूं पटे वठे थो न, उहो बची वञे थो। क़ुर थो फरमाए इन्नल्लज़ीन तक़ौ इज़ा मस्सहुम ताइफुम मिनश शैतान। जे शैतान जे तरफ़ां का अची वञे थी, यकदमि हू पंहिंजूं अखियूं पटे वठनि था। अगर जेकॾहिं न बेसब्रो बणिजी वियो, बीमारी आई त बेसब्रो बणिजी वियो, तकलीफ़ आई त वावेला करणु शुरू कई, पोइ शैतान जो यार बणिजी वेंदो। वइख़्वानुहुम यमुद्दूनहुम फिल ग़य्य सुम्मा ला युक़सिरून। पोइ
पोइ शैतान जो ॿाहिरि बणिजी वेंदो। पोइ शैतान जेके आहिनि, शैतान जा चेला जेके आहिनि उहे घटि ताईं कोन्ह कनि। राति जो बि उनखे चूकूं ॾींदा, ॾींहं जो सुबुह शाम बिरादर में हर तरह सां उनखे परे कंदा। अल्लाह जे रसूल मोमिन खे होशियारु रखियो। पाण साथ में मिस्र वारनि खे बाक़ाइदे नबी अलैहिस्सलाम नसीहत कनि था। नबी अलैहिस्सलाम ने फरमाया था जेके ॿ माण्हू पाण में हिकिड़ी ऐंट था विड़ी पवनि, हिकिड़ी सिर था लॻो विड़ी पवनि, सिर था लॻो ॿ माण्हू विड़ी पवनि था। नबी अलैहिस्सलाम फरमाइनि था फ़ख़्रुज मिनहा, इन ॿिन्ही मां निकिरी वञिजा, उथी वञिजा, हिसो न बणिजी जा उन्हनि जो। मतलब छा है जो ॿ माण्हू जेके पाण में विढ़नि था, टे माण्हू जो कमु न आहे त उनजी वीडियो बने। असां वटि ईअं आहे न, ॿ ॼणा विढ़नि पिया त उनखे छॾाइण त परे जी ॻाल्हि आहे, पर उनजी वीडियो बने ऐं उनखे इंतिशार करे छॾींदासीं। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फरमाए, जॾहिं मां तव्हांखे ॿ विढ़नि त टियों माण्हू थी हलियो वञे, पोइ झेड़ो ख़तमु थी वेंदो। झेड़ो थिए उन में जेॾी महिल टियों माण्हू विझी अची करे टंग अड़ाए थो, ॿ जमाती पाण में जेके टकरिया पिया आहिनि त पाणे ठही वेंदा। ज़ाल मुड़ुस जेके पाण में थोरा टकरियल आहिनि, टीह जो कमु न आहे कि सलाह करे या उनखे वेही ठाहे, हू घणो करे पाण में ठही वेंदा आहिनि। टियों माण्हू जेको ठाहिण जे चकर में अचे थो, इहो फिटाए छॾे हुनखे, इहो वधीक हुन में नफ़रत पैदा करे थो। तव्हां शहर में जो अचानक स्कूटर पाण में थोरो पाण में टच थी वेंदो आहे त हू पाण में ॿई ॼणा चऊं करणु शुरू कंदा आहिनि। चार माण्हू हुन रोड तां हुन दुकान मां आया, पंज हुतां आया, टे हुतां आया, ते झेड़ो शुरू। पोइ हू जेके पाण में ॿई ॼणा जेके पाण में थोरा टकरिया हुआ, उनजो इरादो वेहण जो कोन हुयो, इरादो वेहण जो कोन हुयो, पर हू जेके पंज माण्हू आया न, इन्हनि माण्हुनि खे ॾिसी करे चुप पड़ आऊं की चुप करे विया, पोइ अची झेड़ो करणु शुरू कयूं पाण में। पर भाई मोमिन तो ओ मानू आ जे मल या का तकलीफ अचे थी त ज़करू यकदम अल्लाह के याद करना छड़े कर छड़ींदा, अल्लाह के यकदम याद कंदा, अल्लाह का परे कोंदा देन, यकदम अल्लाह के याद कंदा। जनाब सैयदा यूनुस अलैहिस्सलाम के मच्छी पेट में कड़ी तकलीफ आई। वज़न्नून ज़ब मुग़ादिबन फज़ल्लन नक़दर फनादा फि ज़ुलमात अल्ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। माना मच्छी पेट में आई तो तकलीफ अची वई, एकदम अल्लाह की तौहीद बयान करे, अल्लाह का दुआ घुरे तो एकदम याद करे। मुश्किल अची वञे तव्हां तकलीफ़ कयो, वावेला करण जो कमु कयो, शिकायत मां अल्लाह रब्बुल आलमीन खे ॾियो। ॿियनि खे तव्हां शिकायत ॾेई छा कंदा हो? अल्लाह रब्बुल आलमीन जे अॻियां पंहिंजी शिकायत पेश कयो। शैतान तव्हांखे चवंदो थोरी तूं ग़रीबी थी वई, हेॾियूं नमाज़ूं, हेॾियूं दुआऊं घुरी थो, हेॾा कम करी थो, दुआऊं तुंहिंजूं क़बूल थियनि ई कोन थियूं, हेॾो तूं सदका करी थो, मुसीबत तो तां हटे ई कान थी। माना इंसान खे बेईमान बनाए छॾे थो, इंसान खे एॾो बेईमान बनाए छॾे थो त बेसब्रो बणिजी वेंदो आहे, वो तमाम इंसान बेसब्रो बणिजी वेंदो आहे। पर तव्हां अंदाज़ो कयो त अल्लाह रब्बुल आलमीन केतिरे क़दुरु इंसान खे साबित कदम रहण जी तलकीन कई आहे। फरमाया अख़वानुम यमदूरम फिल गय्य सुम्मा ला युबसिरून। शैतान सां यारी बणिजी वई त पोइ यादि रखियो शैतान जा चेला कॾहिं बि तोसां घटि कोन कंदा। भाइरनि जी पाण में नफ़रतूं पैदा कराईंदा, जेकॾहिं चार जमायती आहिनि त उन्हनि में पाण में झेड़ो कराईंदा, माना नफ़रतूं विझंदा। मस्जिद में बि नफ़रत, ॿाहिरि बि नफ़रत, घर में नफ़रत, हर जॻह ते। इहा वॾी ख़तरनाक शइ आहे नफ़रत। इहो वॾो शैतान जो हथियार आहे जो हिकिड़े खे गुस्सो ॾियारे विधई, हिकिड़े खे कावड़ ॾियारे विधई। जनाब सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु, जनाब सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह तआला जे पाण में थोड़ी तू मुंह थी वई, थोड़ी पाण में कुछ ॻाल्हि ॿोल थी वई। हद उमर पंहिंजे घर हलियो वियो, जनाब सैयदना अबू बकर सिद्दीक़ पंहिंजे घर हलियो वियो, पर हाणे ॿई ॼणा नादिब थिया जो मोमिन आहिनि न, मोमिन आहिनि, ॿई पेशेमान थिया त बणा मूं त ग़लति करे विधो। अबू बकर चयो त मुंहिंजी ग़लती आहे, उमर चयो त मुंहिंजी ग़लती आहे। ॿई आया
नबी अलैहि सलाम जनाब सैयदना उमर रज़ियल्लाहु अन्हु अबू बकर जे घर अचे थो। अबू बकर कोन्हे पक न नबी अलैहि सलाम न मिलियो। नबी अलैहि सलाम जो ॿई अचनि था, हू चए थो साईं मुंहिंजी ग़लती आहे, हू चयो मुंहिंजी ग़लती आहे। असांजे हुजूं आहे त आहे ग़लती हिन जी, मुंहिंजी त आहे कान का, ग़लती आहे हिन जी। लेकिन हूर सो केतरे कदर अल्लाह के याद करण वारा बताया, हुजे साईं मुंहिंजी ग़लती आहे, हुजे मुंहिंजी ग़लती आहे। पाण सलाम फरमाइनि था अबू बकर खे न चओ। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोमिनन के पाण में हिकु थियण जी कई आहे त मोमिन किथे हुजनि पाण में हिकु हुजनि। इनमल मोमिनून अख़वतुन, मोमिन पाण में सभु भाइर आहिनि, पाण में हिकु थी रहनि। हुनखे का तकलीफ़ पहुचे त रुजू इल्लाह कयूं, अल्लाह खां दुआऊं घुरो, मुक़ाबिलो करे शैतान के मथे न कयो, पाण में मुक़ाबिलो करे शैतान के ताज़ुम न कयो। जनाब सैयदना अयूब अलैहिस्सलाम के केड़ी न तकलीफ़ पहुती हुई, केड़ो दुख पहुतो हुयो। अल्लाह उनके माल साहब नवाज़ियो हुयो, औलाद साहब नवाज़ियो हुयो, जिस्म साहब नवाज़ियो हुयो। यानी जिस्म भी हुयो, माल भी हुयो, औलाद भी हुयो। ये जिन में सभई खसजी वयूं, अल्लाह जी तरफां आज़माइश अची वई। ॿुधायो त इंसान केड़ो न बेसब्रो थी वेंदो आहे। असां में थोरी का में मरी वई का जेतिरी भावेला करे विझंदा आहियूं। वअय्यूब इज़ नादा रब्बहू, अय्यूब अलैहिस्सलाम अल्लाह रब्बुल आलमीन के एकदम सॾे थो, अन्नी मस्सनी शैतान बिनुस्बिन व अज़ाब, बेशक शैतान मूंखे शैतान जे तरफ़ां ही अज़ाब पहुता आहिनि। माल में ख़त्म थी वियो, जिस्म में बीमारी पैदा थी वई। पर अयूब अलैहिस्सलाम हेतिरा साल बीमारी रहियो, पर का कंहिं शिकायत कान कई, लेकिन सब्र सां कमु वरितई। हुनखे तकलीफ़ थी तॾहिं बि सब्र पे कई, बेसब्रो कोन हुयो। छो त मोमिन जो कमु आहे हुनखे तकलीफ़ पहुचे यकदमि अल्लाह खे यादि करे, हुनखे तकलीफ़ पहुचे यकदमि अल्लाह खे यादि करे। रब्बी इन्नी मस्सनी अज़्ज़ुर्रु व अंत अरहमुर राहिमीन, ए मुंहिंजा रब मूंखे ॾाढी तकलीफ़ पहुती आहे, तूं ई रहम करण वारो आहीं। और कुझु बिर जे लिखा हाज़ा मुग़्तसिलुन बारिदुन व शराब, ओ अयूब पेरन तुंहिंजो कमु आहे, चश्मो पैदा कर ज़मीन मां अल्लाह जो कमु आहे। अल्लाह रब्बुल आलमीन केतिरे क़दरनि खे उहे सोना मकड़ मथां समान मां किराए न, जिस्म पेर खां बहितर थी वियो, छो त सब्र जो फल तमामु मिठो हूंदो आहे। अल्लाह खे हुन यादि करियो, अल्लाह रब्बुल आलमीन खे वेसारियो कोन को। त ॻाल्हि जो मक़सदु इहो आहे त मुंहिंजा दोस्तो, अल्लाह रब्बुल आलमीन जिन महिल असांखे का तकलीफ़ पहुची वञे यकदमि अल्लाह खे यादि करियो, उनखे वेसारिजे न। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम खे केतिरे क़दर इन ॻाल्हि जी बि तलक़ीन कंदा हुया त अल्लाह रब्बुल आलमीन सां ताल्लुक़ जोड़ियो, यानी अल्लाह रब्बुल आलमीन सां हर वक़्तु जुड़ी रहे इंसान। तकलीफ़ पहुचे थी अल्लाह रब्बुल आलमीन तरफ़, पर पंहिंजे गुनाहनि ते ॼमी न बीहिजे, पंहिंजे गुनाहनि ते मुसर न थिजे, बल्कि यकदमि रुजू इल्लाह कजे। जियां ॿिया अंबिया अलैहिस्सलाम तकलीफ़ पहुचंदी हुई, पर लेकिन अल्लाह रब्बुल आलमीन जी तरफ़ रुजू कंदा। त मुंहिंजा दोस्तो, अल्लाह रब्बुल आलमीन असां तव्हां सभिनी मुस्लमान खे चल सारी अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ऐं सभ खां पहिरीं इंसान जेकॾहिं पंहिंजे नफ़्स खे जेकॾहिं हूंद झंझोड़े, जेकॾहिं ग़लती हूंदे बि गलती जेकॾहिं इंसान जी थी वञे बि, पर दिल जे अंदरि अल्लाह खां माफ़ी घुरे, अल्लाह रब्बुल आलमीन इंसान खे माफ़ करण वारो आहे। लेकिन गुनाहनि जे मथां कॾहिं बि ॼमी न बीहिजे ऐं फ़ख़्रु कॾहिं बि न कजे, न इबादतुनि ते फ़ख़्रु कजे, न कंहिं रोज़े ते फ़ख़्रु कजे, न कंहिं दावत ते फ़ख़्रु कजे। फ़र्क़ु अल्लाह रब्बुल आलमीन जे तरफ़ इंसान जो तवज्जो हुजे। अल्लाह रब्बुल आलमीन मुस्लमान खे चए हिदायत करे। वाह